हाणे अवां अपडेट कयो पिया ठुला मां फैज़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ असिस्टेंट प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत के कबीलाई तकरार जे आड़ में सुंदराणी कबीले के माण्हुनि निशानो बणाए बिला जवाब क़त्ल करण खिलाफ़ ठुल में SUP पारां जमाल जोश बुरड़ो गुलाम हुसैन कंडराणी कामरेट अब्दुल वाहिद सरकी कामरेट बशीर अहमद सरकी अर्ज़त रश बंगलानी बेन जी अगवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कढियो वियो जेको SUP हाउस खां मुज़ाहिरीन हथनि में प्ले कार्ड क़ौमी झंडा मक़तूल जो फोटो खणी मुख़्तलिफ़ हंधनि खां नारेबाज़ी कंदा क़ातिलनि ऐं क़बीलाई जहिड़नि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदा रबर चौक वटि पहुची सख़्त एहतजाज कयो। उन मौक़े ते SUP जे अॻुवाणनि जमाल जोश बुरड़ो गुलाम हुसैन कंडराणी समेत सिविल सोसाइटी जे माण्हुनि शहरनि ऐं क़ौमपरस्त कारकुननि वॾी अंग में शिरकत कई। उन मौक़े ते शहीद प्रोफेसर अजमल सावंत जो फोटो ते गुलाब जा गुल रखी मशाल रोशन करे भेटा पेश कई वई। अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त क़बीलाई सरदारनि जे चुर्च ते सुंदराणी कबीले जे माण्हुनि जहिड़े आड़ वठी तइलीम याफ़्ता प्रोफेसर अजमल सावंत के बिला जवाब गोलियूं वसाए पर बेदर्दी से क़त्ल कयो वियो आहे जेको पूरे शौर जो क़त्ल आहे। हिननि चयो त क़त्ल में मुलविस सरदारनि समेत क़ातिलनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे। हिननि IG सिंध DIG लाड़काऊं SSP कश्मीर खां मुतालबो कयो त बेदर्दी से क़त्ल कयल प्रोफेसर अजमल सावंत जे क़ातिलनि खे जल्द गिरफ़्तार करे संदसि खून सां इंसाफ़ कयो वञे न त ॿी सूरत में एहतजाजनि जो दायरो वधाए वेंदो।